अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है सूरह वाक़िया जी फजीलत जे मुतालिक। सूरह वाक़िया जी फजीलत तंज बारे में सवाल सुनो था। जी हाँ, जो सवाल फरमायो खुश आमदेद जी। जी करो सूरतुल वाक़िया जी रोजाना तिलावत करने से करो और उसी में बरकत पौंदी। आवाज़ बहुत धीमू है। सूरह वाक़िया जी तिलावत करे से रोज़ीअ में बरकत पवंदी, ई सवाल आयो है। सॼो क़ुरान ख़ैर और बरकत है। रोज़ी अल्लाह ताला पिन जी मर्ज़ीअ से जंहिंखे जेतिरी चाहे थो ओतिरी ज ॾिए थो। अने रोज़ीअ जी बरकत बेशक क़ुरान मजीद जी तिलावत से आहे, पर फिक्स कोई सूर न आहे का आयत न आहे। जेकॾहिं अहिड़ो होए त उहा सूर मिणी खां वधारे आऊं पढ़ां, जे हिन सूर जी बरकत रोज़ीअ में ज़्यादती अने कुशादगी है। अहिड़ी कोई पण आयत न को सूर आहे जे फिक्स हीअ पढ़ो त रोज़ीअ में बरकत पवंदी। सूरह वाक़िया जे मुतालिक़ अमुक रिवायतूं अचनि थियूं पर सही दर्जे ते न पुगियूं। हिकिड़ी रिवायत इहा त सूरह रहमान, सूरह वाक़िया, सूरह हदीद मुसलसल जेको तिलावत करे थो जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम मिलंदो। इहा बेबुनियाद रिवायत है। ॿई सूरह वाक़िया जे मुतालिक़ रिवायत अचे थी अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत, जेको बहकी जे अंदरि मौजूदु है। उहो शख़्स जेको सूरह वाक़िया राति जो तिलावत करे थो फ़िक्रो फ़ाका थी महफ़ूज़ रहंदो। इहा रिवायत पण सही दर्जे जी न आहे, ज़ईफ़ है। लिहाज़ा आउं जेको पुछां त सूरह वाक़िया जी तिलावत से रोज़ीअ में बरकत पए थी, इहा मुनासिब न आहे। सॼो क़ुरान खपे उहा पढ़ो, नियत कयो जे मूंखे सवाबु मिले, रोज़ीअ में बरकत। अने जेकी आई हिकिड़ो शख़्स दुआ मंगे पियो उन वधारे अलाह उनखे ॾिए थो जेको क़ुरान मजीद जी तिलावत करे थो। ऐं इन नियत से क़ुरान मजीद पढ़ो। अॻे तिलावत अचे त सॼो क़ुरान शुरू वटां आख़िर सुधी पढ़ो, अने रोज़ीअ में अल्लाह बरकत ॾेई ॾींदो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलाम वालेकुम।